नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सुल्तानपुर मां ख़बर ॾींदाल सुल्तानपुर लग लकी तालके जे ॻोठ झंडो टांवरी जे प्रेमी जोड़े नौजवान सदाम हुसैन पुट गोस बख्श टांवरी शेरबानू टांवरी धी आदि बख्श टांवरी सुल्तानपुर पहुची मीडिया अॾु एहतिजाज कयो। उन मौके ते नारी मीडिया के ॿुधायो त मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां 12/22/2020 ते कोटकी जी अदालत में पसंद जो परणो कयो हो ऐं तहफ़ुज़ लाइ सेशन कोर्ट में दरख़्वास्त पिण दाख़िल कराई हुई, पर उन जे बावजूद मुंहिंजा वारिस अब्दुल्ला टांवरी, उम्मेद अली टांवरी, हाजी बेग टांवरी, मोहम्मद यूसुफ टांवरी, सईद टांवरी, रशीद टांवरी ऐं ॿिया असांजी जान जा वेरी बणिजी विया आहिनि, जिन लकी पुलिस ऐं जान खान पुलिस मदद सां मुंहिंजे मुड़ुस जे माइटनि मथां कूड़ा केस दाख़िल कराए खेनि हरासा करे रहिया आहिनि ऐं मोतमार धमकियूं पिण ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त अदालत सगोरी में मूंखे ऐं मुंहिंजे वारसनि खे घुरायो वियो, जिते हिननि मूंखे पंहिंजे मुड़ुस सां रहण लाइ अदालत सगोरी खे लिखी बि ॾिनो, पर उन बावजूद हू असां ऐं असांजे माइटनि खे तंग करे रहिया आहिनि ऐं घरनि ते हमला करे रहिया आहिनि, जिन करे असीं गुज़िरियल 8 महीननि खां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। नारी वधीक चयो त मूंखे केर बि वर्गलाए न आयो आहे, मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां पसंद जो परणो कयो आहे, जंहिंसां मां ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण चाहियां थी। प्रेमी जोड़े एहतिजाज कंदे SSP शिकारपुर, DIG लाड़काणू, IG सिंध ऐं सिंध हाई कोर्ट खे अपील कई आहे त मामले जो नोटिस वठी तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।